नाज़रीन, कोटड़ी में ख़ानगी कंपनी पारां पोरियतन खे नौकरियुनि तां बरतरफ़ करण ख़िलाफ़ STP ऐं पोरियतन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे असद मंगरियो। जी असद। जी बिल्कुल, हिन वक्त असां जामशोरो प्रेस क्लब अॻियां मौजूदु आहियूं, जिते कोटड़ी साइड जे निजी फैक्ट्रियुनि मां पोरियतन खे नेकाली ॾियण ख़िलाफ़ जेको STP पारां सेशन कोर्ट खां जामशोरो प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई आहे। इंतिज़ाम जे ख़िलाफ़ जेको आहे सख़्तु नारेबाज़ी कई वई आहे। हिते उहे अॻवान, उहे सियासी समाजी अॻवान मौजूदु आहिनि, जंहिंसां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा मुतालबो? अॼोको एहतिजाज सिंध तरक़ी पसंद पार्टी तालके कोटड़ी तरफ़ां कयो पियो वञे। गुज़िरियल 3-4 महीननि खां वठी ज़ुली चाइना मोटरसाइकिल कंपनी ॿिनि पोरियतनि खे इस्माइल शाह ऐं राजा जामरी खे बरतरफ़ कयो वियो आहे। उन्हनि खे न बेरोज़गार ॾिनी वई आहे, न उन्हनि खे वाजिबात अदायगी कई वई आहे, न उन्हनि खे पघारूं ॾिनियूं वयूं आहिनि। असीं लेबर कोड बि वियासीं, उते बि तदारक न थियो, इंसाफ़ न थियो। तव्हांजूं फैक्ट्रियूं मज़दूरनि जो वॾो इस्तेसाल कनि थियूं, ज़ुल्म कनि थियूं। असांजा मुतालबा आहिनि त ग़रीबनि खे बहाल कयो वञे। मज़दूरनि खां चाइना फैक्ट्री जेको ज़ुल्म करे थो, बग़ैर वजह जे, बग़ैर नोटिस जे माण्हुनि खे बर्ख़ास्त करे थो, उन्हनि खे वाजिबात बि नथो ॾिए, पैसा बि नथो ॾिए, उन्हनि जा बक़ाया जात जेके आहिनि उहे बि नथो ॾिए। ज़ुल्म जी इंतिहा आहे। असांजो मुतालबो आहे त फैक्ट्री जेके बि इंडस्ट्री एरिया आहे उन्हनि जी नाइंसाफ़ी तमामु घणी वधी वई आहे। असां उन जे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे रोड ते बीठी आहे, छो जो हाणे ताज़ो जेको आहे छोकिरनि खे फैक्ट्री मां चाइना फैक्ट्री वारनि जेको आहे सो उन्हनि सां नाइंसाफ़ी करे उन्हनि खे कढी छॾियो आहे। त पंहिंजी ड्यूटी त बहाल कयो वञे ऐं पघार उते सिस्टम्स आउट लॻो पियो आहे ऐं न मान्य सिस्टम आहे न छा। असां थोरो पंहिंजे हक़ जे ख़िलाफ़ ॻाल्हायो त असांखे गेट तां ॿाहिरि कढी छॾियो। मज़दूरनि सां ज़ुल्म थी रहियो आहे, हर फैक्ट्री में ईअं थी रहियो आहे, पर हिननि त बिल्कुलु नाइंसाफ़ी कई आहे। जेको मज़दूरनि खे हींअर कढियो आहे, 3-4 महीननि खां उन्हनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे, उन्हनि खे बेरोज़गारी ॾिनी वई आहे, न उन्हनि खे को ॿीहर बहाल करण जो को चांस आहे। तव्हां हिन पोरियतन सियासी समाजी अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंजो चवणो हो त निजी फैक्ट्री जेकी चाइना जी आहे उन में बिना नोटिस जे जेको आहे पोरियतन खे निकाली ॾिनी वई आहे, जंहिंखे बहाल नथो कयो वञे। हुननि मुतालबो कयो आहे सिंध जे आला इख्तियारनि ऐं लेबर खाते जे उहिदेदारनि खां त हिननि जेके मज़दूरनि जो नोटिस वरितो वञे ऐं पोरियतन सां जेको आहे उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे।